मनता ताईं पोलियो बाइकाट मुतालबंदी मनता ताईं पोलियो बाइकाट मुतालबंदी मनता ताईं पोलियो बाइकाट पानी न थींदो बाइकाट पोलियो बाइकाट रोड पानी न थींदो पोलियो बाइकाट रोड पानी न ठहंदो पोलियो बाइकाट जे रोड पानी न मिलंदो पोलियो बाइकाट जेसिताईं रोड पानी न मिलंदो पोलियो बाइकाट जेसिताईं रोड पानी न मिलंदो रोड पानी न मिलंदो तव्हां पाण ॾिसो था पानी पीअण लाइ कोन्हे को रोड टुटो पियो आहे सिहत जी का बि सहूलियत कान्हे हीअ असांखे मथां ज़ोरी पोलियो वारा दॿा था ॾियनि तव्हां पाण पोलियो पियारियो पोलियो छा सिर्फ़ु असांजो पोलियो ई हक़ आहे छा बफुणा जेके ॿारनि जा कतर इहो ई हक़ आहे छा डिलीवरी में असांजो हिन रोड सां जेको माइरूं आहिनि मरी थियूं वञनि ऐं जेको असांजो को अहिड़ो एमरजेंसी थिए थो हिते को गाॾी वारो किराए लाइ अचण लाइ तयारु कोन्हे को जेसिताईं असांजो रोड न ठहंदो असांखे साफ़ पाणी न मिलंदो असांजो पोलियो जो बाइकाट रहंदो हीअ जेके असांजो हींअर पोलियो जो बाइकाट आहे सिर्फ़ु असां मां न आहियां पर पूरे यूसी सावड़े जा तक़रीबन 1000 ॿार जेके असांजे पोलियो जे हींअर बाइकाट में आहिनि कहिड़ा ॻोठ धनु टकरिया अहमद खान बिरामणी आहे गोलो फ़कीर आहे बाराम टकरिया सावड़ो आहे शक आहे कासिम रोदणी असां सां काफ़ी जेके ॻोठ आहिनि सभु असांजा इतादी आहिनि राज़ी खान रोदणी आहे जेसिताईं असांजा मुतालबा न मञिया वेंदा जेसिताईं असांजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं घंटी जो बटन दबायो। ये असो चौथों चक्कर है जो पोलियो बाइकाट असां कयो आहे अॻ में 3 दफ़ा असां पोलियो बाइकाट करे चुका आहियूं पर असांजा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उहे असांखे अञा ताईं न आहिनि मिली सघिया जंहिंमें पाणी थी वियो रोड थी वियो सिहत आहे हिते हाणे पहिरियां हुयो अधु कलाक जो रस्तो हुयो जॾहिं रोड ठहियलु हुयो पर हाणे जॾहिं बोर्ड आई उन खां बाद में हाणे उहो रस्तो अधु कलाक वारो उहो 1.5 कलाक जो रस्तो थी वियो आहे सुभाणे का बीमारी आहे या को एमरजेंसी थिए थी त पोइ उन लाइ असांखे वॾी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पए असां मुतालबो था कयूं वसफ़ारनि खे बराए महिरबानी असांजो नोटिस वठी असांजा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे कोट गोलो फ़कीर रोदराणी ऐं गॾो गॾु जेके सराउंडिंग में जेके ॿिया ॻोठ आहिनि उहे सभु अॼु पोलियो बाइकाट ते आहिनि अॼु हीअ पहिरों ॾींहुं आहे पोलियो बाइकाट जे हवाले सां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ असांजो चोथों दफ़ो आहे पोलियो बाइकाट मजबूरन असीं पोलियो बाइकाट कयूं पिया छाकाणि त असांजा जेके बुनियादी मसइला आहिनि पीअण जो साफ़ु पाणी असांखे नथो मिले 4 खां 5 साल थी विया आहिनि असांजो ॻोठ गोलो फ़कीर जो लिंक रोड जेको वाई मेन रोड खे लिंक करे पियो अॻिते उहो टुटल आहे हंधनि खां टुटल आहे ऐं ताज़ा ई जेके बोर्ड जा जेके तेज़ पाणी जा वहिकरा जेके आया 2020 में उन में त रोड जो नामो निशान 2 खां 3 किलोमीटर जेको आहे सो नामो निशान ख़तमु थी चुको आहे स्पेशली जेको सो CM डायरेक्टिव में जेको CM सिंध मुराद अली शाह साहब जा पंहिंजा इंस्ट्रक्शन आहिनि हिदायतूं आहिनि त जेके रोड हिन 2020 वारी बोर्ड में जेके वॉश आउट थी वियूं आहिनि जिन हंधनि खां त उन्हनि खे तव्हां फौरी तौर ते जेको आहे सो बहाल करायो त ॿियनि जायुनि ते जेको कमु हले पियो वाई वारे रोड खे जेको सो ग्रेवल विझी करे बहाल कयो वियो आहे ॻोठ गोलो फ़कीर रोड अञा ताईं छो नथो बहाल थी सघे असीं मुतालबो कयूं था इहो असां पुछण था चाहियूं वसवारनि खां असांजो जेको आहे सो कहिड़ो ॾोह आहे भला असां कहिड़ो ॾोह कयो आहे हिते असां हिन रहवासियुनि जो असां सां ही ना वारा जेको सलूक कयो थो वञे असांजो रोड बि नथो ठहे पीअण जो साफ़ु पाणी नथो मिले रोज़गार माण्हुनि खे हिते कोन्हे ऐं सहूलियतूं कंहिं बि क़िस्म जूं सिहत जूं सहूलियतूं न आहिनि त हिते जेकॾहिं असांखे एमरजेंसी थी वञे त पोइ हाणे ताज़ो ई जेको हिते वाक़िया 2-3 पेश आया आहिनि हिते लेडीज़ डिलीवरी जे दौरान जेको सो एक्सपायर थी वियूं आहिनि छो छाकाणि त इहो असांजो रोड जेको आहे सो कलाकनि जो सफ़र तय थिए थो जेको मिंटनि में तय थिए पियो असीं मुतालबो कयो